أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل لا أجد فيما أوحي إلي محرما على طاعم يطعمه إلا أن يكون ميتة أو دما مسفوحا أو لحم خنزير فإنه رجس أو فسقا أهل لغير الله به، فمن اضطر غير باغ ولا عاد فإن ربك غفور رحيم. وعلى الذين هادوا حرمنا كل ذي ظفر، ومن البقر والغنم حرمنا عليهم شحومهما إلا ما حملت ظهورهما أو الحوايا أو ما اختلط بعظم، ذلك جزيناهم ببغيهم وإنا لصادقون. فإن كذبوك فقل ربكم ذو رحمة واسعة ولا يرد بأسه عن القوم المجرمين. سيقول الذين أشركوا لو شاء الله ما أشركنا ولا آباؤنا ولا حرمنا من شيء، كذلك كذب الذين من قبلهم حتى ذاقوا بأسنا. قل هل عندكم من علم فتخرجوه لنا؟ إن تتبعون إلا الظن وإن أنتم إلا تخرصون. قل فلله الحجة البالغة فلو شاء لهداكم أجمعين. قل هلم شهداءكم الذين يشهدون أن الله حرم هذا، فإن شهدوا فلا تشهد معهم ولا تتبع أهواء الذين كذبوا بآياتنا والذين لا يؤمنون بالآخرة وهم بربهم يعدلون. صدق الله العظيم. जो त नथो लहां मां उन में जो वहय कयो विया मुंहिंजे तरफ़ कोई हराम का खाइण वारे ते जो खाए उनखे मगर उहो हुजे मुअल या रत वहल या सुअर जो गोश्त, कोई बेशक इहो पलीत आहे या नाजाइज़ आहे ऐं उहा शइ जंहिं ते पुकारियल हुजे अल्लाह खां सवा ॿिए जो नालो, पर जेको लाचार थियो, न बेफ़रमानी कंदड़ न ज़्यादती कंदड़, पोइ बेशक तुंहिंजो पालणहार बख़्शींदड़ महिरबान आहे। ऐं यहूदिन ते जो हराम कयोसूं हर नह वारो जानवर ऐं गाय माल ऐं बकरियुनि मां असां हराम कयो उन्हनि ते चर्बियूं उन्हनि जूं, मगर उहा जेका चाढ़ी
या खई उन्हनि जे पुठियुनि या आंडुनि या उहा जेका गॾिजी वई हॾनि सां, उहा सज़ा ॾिनीसीं असां खेनि संदन बेफ़रमानी जे करे। ऐं असां सचा आहियूं। पोइ जेकॾहिं कूड़ो कयूं तोखे, पोइ तूं चओ त रब तव्हांजो कुशादी रहमत वारो आहे ऐं न हटाए वेंदो हुनजो अज़ाब ॾोहारियुनि जे क़ौम खां। अन क़रीब चवंदा हुए जिन शिरक कयो, जेकॾहिं घुरे आहे अल्लाह ताला त न शिरक कयूं हा असां, न की असांजा अबा ॾाॾा, ऐं न की हराम कयूं हा काई शइ। अहिड़ी तरह कूड़ो कयो हो उन्हनि खां अॻियुनि बि नेठि चखियूं अज़ाब असांजो। चओ छा तव्हां वटि आहे कोई इल्मु त ज़ाहिर करियो उनखे असांजे लाइ। रुगो तव्हां हलो था गुमान ते ऐं तव्हां रुगो अटकलूं था करियो। तूं चओ त अल्लाह जो ई आहे दलील पुख़्तो मज़बूत। पोइ जेकॾहिं उहो चाहे त हिदायत करे तव्हां सभिनी खे। चओ आणियो पंहिंजा शाहिद जेकी शाहिदी ॾियनि त अल्लाह हराम कई आहे हीअ शइ। पोइ जे उहे चवनि बि त तूं न चओ, तूं शाहिदी न ॾे उन्हनि सां गॾु, ऐं न हल उन्हनि जे ख़्वाहिशुनि ते जिन कूड़ो कोठियो असांजे आयतुनि खे ऐं जेकी नथा मञनि आख़िरत खे, ऐं उहे पंहिंजे रब सां ॿियनि खे बराबरि था कनि। सूरतुल अनआम जो 17 रुकू ऐं 8 सिपारे जो 5 रुकू, आयत नंबर 144 खां आयत नंबर 150 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत भी कईसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो ऐं बामुहावरा तर्जुमो हज़रत सईद मौलाना अब्दुल करीम कुरैशी नफ़र अल्लाहु मरकदहू ऐं हज़रत मौलाना ताज महमूद अमरोटी रहमहुल्लाह जे तर्जुमे मां कयोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 ऐं तालीफ़ आहे मौलाना हाफ़िज़ मोहम्मद इदरीस कांधलवी रहमतुल्लाह अलैह जी। उन जे सफ़े नंबर 41 तां इन आयात जो तफ़सीर इख़्तिसार सां पेश कजे थो। इन्हनि आयतुनि में हलाल शयुनि जो बयानु आहे जिन खे अहले जाहिलियत पंहिंजे ख़्याल में हराम सम्झंदा हुया, ऐं उन्हनि हराम शयुनि जो ज़िक्र आहे जिन खे मुशरिकीन अरब हलाल सम्झंदा हुया। अल्लाह वटि उहे शयूं हराम आहिनि। चुनाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो त उन्हनि खे चई छॾियो उन्हनि शयुनि जी हुरमत जे बारे में जिन जी हुरमत खे तव्हां अल्लाह जे तरफ़ मनसूब कयो था। मां उन वही में जेको मूं ते वही कई वई आहे, क़ुर नाज़िल कयो वियो आहे, उन्हनि मां कंहिं शइ खे बि का खाईंदड़ ते जेको उन खे खाए हराम न लधो आहे, ख़्वाह उहो मर्द हुजे या औरत हुजे, पर मुर्दार हुजे या ओढ़ल ऐं वहियल रत हुजे या सूअर जो गोश्त हुजे, इहे बिल्कुलु नापाक आहिनि। उन्हनि जा अज्ज़ा नजस ऐं हराम आहिनि। इन्ही जे करे उहो नजसुल ऐन चवराइबा आहिनि। या उहो गुनाह जी शइ हुजे जिन खे ग़ैरुल्लाह जे नाले ते सीर ॾिनी वञे, ग़ैरुल्लाह जे नाले ते ज़बह कयो वञे,
इहो बि हराम आहे। इहे सभु शयूं, इहे चारई शयूं जेके अल्लाह ताला बयानु फ़रमायूं इहे हराम आहिनि। इन्हनि में शरीयत एतिरी आसानी कई आहे जेको माण्हू फाका ऐं बुख जे करे इन्हनि हराम शयुनि खे खाइण जे तरफ़ मजबूर थिए, मुज़तर थी वञे, पर शर्त आहे त उहो लज़त जो तलबगार न हुजे ऐं ज़रूरत खां वधीक मिक़दार ऐं हाजत खां वधीक में तजावुज़ न करे। त अहिड़ी इज़्तिरारी हालत में इन्हनि हराम शयुनि मां सिर्फ़ साह बचाइण जे आधार जेकर खाधई त गुनाह न अथसि, छो त अल्लाह ताला बख़्शणहार आहे, महिरबान आहे। इन सूरत हाल में रब साईं माफ़ फरमाइण वारी ज़ात आहे। उन खां पोइ यहूदियुनि जे शरारतुनि जे करे सज़ा में जेको उन्हनि पंहिंजे तरफ़ों कुझु हलाल कुझु हराम, अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि खे बतौर सज़ा जे असां उन्हनि ते हे शयूं हराम कयूं हुअसीं। हर न वारो जानवर हराम कयोसीं ऐं गऊं बकरी मां असां उन्हनि ते ॿिन्ही जूं चर्बियूं हराम कयूं हुअसीं, मगर उहा चर्बी हराम न हुई जेके उन्हनि जे पुठनि ते हुई या उन्हनि जे आंडरनि ते लॻल हुई, या उहा चर्बी जेका उन्हनि जे हड सां लॻल हुई, हॾियुनि सां लॻल हुई। बाक़ी उन खां सवाइ सभु चर्बियूं हराम हुयूं। इहा असां उन्हनि जे सरकशी जे सज़ा जे तौर ते उन्हनि ते हराम कयूं हुआसीं। فبظلم من الذين هادوا حرمنا عليهم طيبات أحلت لهم وبصدهم عن سبيل الله كثيرا। या बतौर सज़ा जे इन्हनि मुजरिमनि खे अल्लाह ताला इहो हुकुम फरमायो। उन खां बाद जी आयतुनि में अल्लाह ताला फरमायो मुशरिक हिकिड़ो एतिराज़ था कनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि था ठाहिनि, बातिल तरीक़ो था ॿुधाइनि, हठ धर्मी था ज़ाहिर कनि त जेकर अल्लाह खे असांजी हिदायत मंज़ूर हुजे हा त असांखे हिदायत ॾे हा, ऐं हक़ ताला आले बातिल जे इन ॻाल्हि खे नकुल करे मुशरिकीन अरब अल्लाह सी फरमाए त ईअं चवंदा जेकॾहिं असां ना हक़ ते हुजूं हा त पोइ अल्लाह असांखे छूट छो ॾे हा, असांजा अबा ॾाॾा शिरक ई न कनि हा, असां शिरक कयूं था, इहे कमु कयूं था त माना रब साईं राज़ी आहे न, पसंदि करे थो तॾहिं असांखे इजाज़त ॾेई छॾी थी। हाणे बि खोड़ माण्हू अहिड़ा नज़रिया रखनि था। हाणे बि माण्हू ईअं चवंदा आहिनि बाबा अलाह खे त ताक़त आहे न, जॾहिं तव्हां चओ था त रब साईं पावरफुल ज़ात आहे, कुदरत अथसि त असांखे मनो करे सघे थो, पोइ असांखे नथो मनो करे, माना रब राज़ी आहे न, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे। अल्लाह ताला इन ॻाल्हि खे ज़िक्र कयो ऐं उनजो जवाबु ॾिनो। अनकरीब इहे माण्हू चवंदा जेकर अल्लाह खे असांजो शिरक न वणे हा, असांजा बंदाननि जो शिरक न वणे हा, असांजा कम न वणनि हा, अफ़आल न वणनि हा, त पोइ अल्लाह साईं असांजे इन्हनि कमनि खे पसंदि न करे हा, असांखे रोके छॾे हा। पोइ अल्लाह ताला फरमायो ते हे ॻाल्हि करण वारा, एतिराज़ करण वारा, इहे शुबहा पैदा करण वारा हे माण्हू न आहिनि। इन्हनि खां पहिरियों बि जेका तारीख़ कुफ़ार जी गुज़री आहे उन्हनि जा बि अहिड़ा शुबहा ऐं एतिराज़ात रहिया आहिनि, उन्हनि बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर असां उन्हनि खे इन्हनि जे ग़लति ॻाल्हियुनि जे करे अज़ाब जो मज़ो चखायोसीं। अंबिया जी उन्हनि तकज़ीब कई, अल्लाह जे शरीयतुनि खे उन्हनि न मञियो, पोइ असां उन्हनि खे अज़ाब ॾिनोसीं, उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूंसीं, उन्हनि खे पकड़ कईसीं। ॿियो इन जो जवाबु इन तरह सां मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे त अल्लाह ताला कंहिं ते बि ज़ुल्म न कंदो आहे। जेकॾहिं रब साईं इन्हनि खे
ईअं न छॾे ऐं हे गुनाह न कनि पोइ रब साईं इन्हनि खे सज़ा ॾे पोइ उते ज़ुल्म थी वेंदो। तंहिंजे करे दुनिया जे अंदरि अलाह ताला बाने खे हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण जे लाइ अकुल ऐं शऊर ॾिनो आहे, फेल ऐं अमल जे लाइ कुदरत ऐं इख़्तियार ॾिनो आहे। पोइ हाणे पंहिंजे मौक़े महल ते इस्तेमालु करे उनखे ख़ुदा अकुल ॾिनो आहे, कुदरत ॾिनी आहे, इख़्तियार ॾिनो आहे, त हाणे पंहिंजे अकुल खे इस्तेमालु करे हक़ जो रस्तो वठे या ग़लति रस्तो वठे। इन अकुल सां असांखे राति जी बि ख़बर पए थी, ॾींहं जी बि ख़बर पए थी, कमाइण जी बि ख़बर पए थी, दुख सुख जी बि ख़बर पए थी, पंहिंजे पराए जी बि ख़बर पए थी। पर इन अकुल सां असांखे अची अलाह जे अहकामनि जी ख़बर नथी पए। दुनिया दारुल अमल आहे, अलाह ताला अकुल ॾिनो आहे, शऊर ॾिनो आहे, इल्मु ॾिनो आहे, बाक़ी रस्ता अलाह ॿई ॾेखारिया आहिनि, इख़्तियार ॾिनो अथई। हाणे जेको जॉइन कयो पोइ जेकॾहिं ग़लति रस्तो इख़्तियार कंदो पोइ हुनजी हीअ सज़ा आहे, सही रस्तो इख़्तियार कंदो हुनजो हे सवाबु आहे, हे कामयाबी आहे। इंसान खे अलाह से अकुल ॾेई करे दुनिया में पंहिंजो फ़ैसिलो ऐं इख़्तियार पाण इस्तेमालु करण जी ताक़त ॾिनी आहे। एसि ताणी इन्हनि आयात में अलाह ताला इहो बयानु फ़रमायो। ज़िंदगी रही त वरी इंशा अल्लाह ताला सुभाणे वारे रुकू में जेके अलाह से अहकाम बयानु कया आहिनि सुभाणे तिलावत कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन सल्लल्लाहु तआला अला ला इलाहा